अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक विद नसीर गोपांग में अवां सभिनी खे चऊं था भलीकार। ऐं पंहिंजे अॼु प्रोग्राम में असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त दुबई जेको आहे हिकु भेरो ॿीहर पाकिस्तान जी सियासत जो मर्कज़ बणियल आहे। कुझु ॾींहंनि खां उते अहम मुलाक़ातूं थियनि पियूं ऐं उहे मुलाक़ातूं जेके आहिनि मियां नवाज़ शरीफ़ साहिब जो उते अचण खां पोइ जेको आहे उन्हनि मुलाक़ातुनि जो सिलसिलो तेज़ थियो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत जंहिंमें अॻूणा सदर आसिफ अली ज़रदारी साहिब आहिनि, उन्हनि जूं मियां नवाज़ शरीफ़ साहिब सां मुलाक़ातूं थियूं आहिनि ऐं उन सां गॾोगॾु नवाज़ शरीफ़ साहिब जो ॿियनि मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि सां बि मुलाक़ातूं थियूं आहिनि, जंहिंजे हवाले सां इहो ॿुधाए पियो वञे त इंटरनेशनल लेवल ते जेके बि तब्दीलियूं थियनि थियूं उन्हनि में उन्हनि शख़्सियतुनि जो अहम किरदारु हूंदो आहे। सो अॼु प्रोग्राम में असीं उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं ख़ासि तौर ते असांजो फोकस हूंदो पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जी क़यादत विच में जेके मुलाक़ातूं थियनि पियूं उन हवाले सां कुझु मीडिया हाउसिस इन्हनि इहे ख़बरूं हलाइणु शुरू कयूं को सीट एडजस्टमेंट या पंजाब में सीटूं घुरण जे हवाले सां ॻाल्हियूं थियूं आहिनि। पर इंतिहाई सीनियर सहाफ़ी आहिनि इमदाद सुमरो साहिबु, उन्हनि जी राय आहे त इहे जेके बि मुलाक़ातूं थियूं आहिनि 90% मिस रिपोर्ट थियो आहे। उन्हनि मुलाक़ातुनि में जेके ॻाल्हियूं डिस्कस हेठायूं आहिनि उहे रिपोर्ट ई कोन पियूं थियनि ऐं ॿियूं ॻाल्हियूं जेके आहिनि उहे रिपोर्ट थियनि पियूं। सो अॼु प्रोग्राम इहो ॻाल्हि ॿोल कंदासीं त नेठि पोइ उहे कहिड़ा मामला आहिनि, कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके तइ थियूं आहिनि। छाकाणि त इतला इहे बि आहिनि त पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जी क़यादत विच में थियल मुलाक़ातुनि में मीसाक जमहूरियत पार्ट 2 ते जेको आहे उहो ॻाल्हियूं थियूं आहिनि, उन ते कमु जेको आहे तेज़ी सां हले पियो। ऐं हिकिड़ो मीसाक जमहूरियत 2006 में दौरान थियो, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा ऐं नवाज़ शरीफ़ साहिब विच में जंहिंजा 34 नुक़्ता हुआ उन्हनि मां घणनि नुक़्तनि ते अमल न थी सघियो, या असांखे इहो वक़्तु बि ॾिसणो पियो जो मियां नवाज़ शरीफ़ साहिब जेके आहिनि उन्हनि खोड़ अहिड़ा नुक़्ता हुआ जिन ते अमल न थियणु ॾिनो, या माज़ी में इहे पार्टियूं मीसाक जमहूरियत थियण जे बावजूदि बि हिक ॿिए जे ख़िलाफ़ु इस्तेमालु थींदियूं रहियूं आहिनि। सो हाणे इम्कानु इहो पियो ज़ाहिर कयो वञे त ॿिन्ही पार्टियुनि में इहो तइ थियो आहे त हिक ॿिए जे ख़िलाफ़ु कॾहिं बि इस्तेमालु नाहे थियणो, हिक ॿिए जे मैंडेट जो एतिराम करिणो आहे ऐं हिन मुल्क खे अॻिते वधाइणो आहे। सो मीसाक जमहूरियत पार्ट 2 जे हवाले सां ॻाल्हियूं थियनि पियूं, उन्हनि में नवां कहिड़ा जेके आहिनि उहे मामला डिस्कस हेठि अचनि पिया ऐं कहिड़ियूं नयूं तब्दीलियूं हुन में ईंदियूं, कहिड़ा नवां मामला हुन में तइ कया वेंदा। अॼु प्रोग्राम में असीं हुन ते बि ॻाल्हाईंदासीं। गॾोगॾु इन्हनि मुलाक़ातुनि में ॿुधाए पियो वञे त ईंदड़ जेको निगरान सेटअप आहे, ईंदड़ आम चूंडुनि, नवाज़ शरीफ़ जी वापसी खां पोइ जे मंज़रनामे सदारती चूंड बि थियणी आहे, उन्हनि मामलनि ते बि ॻाल्हियूं थियनि पियूं। सो उन ते असीं ॻाल्हि ॿोल कयूं था। लाहौर मंझां सीनियर सहाफ़ी ऐं तज्ज़िया निगार आहिनि इमदाद सुमरो साहिबु, उहे असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। इमदाद साहिबु, तमामु घणी महिरबानी ऐं असांखे वक़्तु ॾिनो। ऐं दुबई हिकु भेरो ॿीहर ॾिसूं पिया त पाकिस्तान जी सियासत जो मर्कज़ नज़र अचे पई ऐं उते अहम मुलाक़ातूं पियूं थियनि ऐं खोड़ सारा जेके आहिनि उहे फ़ैसिला ॿुधाए पियो उते थियनि पिया। अव्हांजो वीलाग बि नज़र मां गुज़रियो। सो अव्हां खां सम्झणु चाहींदासीं सर, दुबई में जेके हीअ अहम मुलाक़ातूं थियनि पियूं उन्हनि में कहिड़ा मामला तइ कया पिया वञनि? महिरबानी। अच्छा, असल में कंफ्यूजन तमामु घणी आहे। ऑफिशियली ज़ाहिर आहे का शइ दुबई मां न पई अचे ऐं उहा ईंदी बि न, छाकाणि त दुबई में सियासत मुंहिंजो ख़्यालु आहे उनजी इजाज़त नाहे हूंदी। पर जेको आहे कुझु शयूं जेके सोर्सिस आहिनि उन्हनि खे सिर्फ़ु एतिरो जेको कंफर्मेशन आहे त मुलाक़ातूं थियणियूं आहिनि। हाणे मुलाक़ातुनि में छा थियो आहे इहो अञा ताईं चवणु जेको आहे उहो तस्दीक सां नथी थी सघिजे, पर मुलाक़ातुनि जो एजेंडा छा हुयो, छाजे लाइ इन्हनि मुलाक़ातुनि जी ज़रूरत हुई, उन ते ई मुंहिंजी जेका मालूमात हुई, मुंहिंजो विलॉग जेको ज़िक्र कयो पिया, त उहो त पीपुल्स पार्टी मुस्लिम लीग नून घणे अरसे खां इहा ॻाल्हि कंदियूं पिया आहियूं त भई असांखे मीसाक जमहूरियत पार्ट 2 करणु खपे। जेके शयूं मीसाक जमहूरियत मां रहिजी वियूं हुयूं अरमी तरमीम में, उन्हनि ते अमल न थी सघियो हुयो ऐं नयुनि हालतुनि जे तक़ाज़ाउनि मुताबिक़ जिन शयुनि जी ज़रूरत आहे वधीक उन में एडप्ट करण जी, उहे शयूं कजनि ऐं उन खां पोइ उन ते मुआइदो करे उन ते कानून साज़ी कजे। हुकूमत जंहिंजी बि अचे मखलूत हुकूमत थी थिए, पीपुल्स पार्टी जी अलॻि सां हुकूमत थी ठहे या मुस्लिम लीग नून जी अलॻि सां हुकूमत थी ठहे, पर उहे पंहिंजे मुआइदे तहत पाबंद हुजनि त उन ते उन कानून साज़ी कनि। जंहिंमें ज़ाहिर पार्लियामेंट जी बालादस्ती आहे, जंहिंमें मां ॾिसो सुप्रीम कोर्ट लाइ इस्लाहात जेके आहिनि उहे, उनखां सवाइ जेको जजिस जो जी जेको अपॉइंटमेंट जो तरीक़ेकार आहे उनखे तब्दील करिणो हुयो अरणी तरमीम में, उहो तब्दील उनखे कयो वियो हुयो पार्लियामेंट जे ज़रिए जजिस जे तक़रर ऐं जजिस खे हटाइण जो जेको पंहिंजो रखियो वियो हुयो तरीक़ेकार, उनखे उन तरमीम ज़बरदस्ती चीफ जस्टिस जो इस्तिखार चौधरी उन्हनि पार्लियामेंट खे डिक्टेट करे चयो हिन में तरमीम कयो ऐं वापसि जजिस जो तक़रर जेको आहे उहो जुडिशल कमीशन जे हवाले कयो। सो उहे शयूं आहिनि जेके रहिजी वियूं, उन्हनि ते कानून साज़ीअ लाइ जेका हिकिड़ी हले पई पंहिंजो मुशावरत। ऐं जेका मुंहिंजी इंफॉर्मेशन आहे उहा त जीअं 2006 में
मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं नवाज़ शरीफ़ जलावतनी दौरान पंहिंजो पहिरियों राब्ता कया हुआ, कुझु शयुनि ते अंडरस्टैंडिंग करे मिसाक जमहूरियत कयो हुयो। उन तर्ज़ ते कुझु शयूं जेके आहिनि उहे थी सघनि थियूं। उन खां सवाइ मिसाक मईशत जी ॻाल्हि घणे अरसे खां कई पई वञे। मां ॾिठो हूंदो साबिक़ सदर आसिफ ज़रदारी गुज़िरियल महीने बल्कि हिन महीने दौरान 2 दफ़ा लाहौर में आया ऐं हुननि अची मईशत ते ज़ोर ॾिनो आहे। हुननि जो जेके ताजिरनि सां या सनतकारनि सां जेके हुननि जूं मुलाक़ातूं थियूं आहिनि उन में हुननि जो ख़िताब जेको रहियो उहो मईशत जे मुतालिक़ हुयो ऐं हुननि इहे बि चयो त मिसाक मईशत करण जी ज़रूरत आहे। सो इहे मोटियूं मोटियूं शयूं नज़र अचनि थियूं। ऐं हुन खां ॿी जेका शइ इमरान ख़ान साहिब जी जेका सियासत हुई, जंहिंजे करे इस्टेब्लिशमेंट जेका सियासत में वापसि अची वई आहे 2008 खां 2013 दौरान जेका हुकूमत हुई हुन खां पोइ 2018 ताईं इस्टेब्लिशमेंट जी सियासत में उन लेवल जो किरदारु न हुयो बराह रास्त जेको इमरान ख़ान खे हुकूमत में आणण खां पोइ ऐं हाणे इमरान ख़ान साहिब जे अंदाज़ सियासत जे करे नज़र अचे पियो। फुटप्रिंट जीअं नज़र अचनि पिया। तव्हां ॾिसो त हाणे प्रेस कॉन्फ्रेंसिस बि थियनि थियूं प्रॉपर इन्हनि मामलनि ते। त उनखे बि वापसि जेको आहे पंहिंजी जेका पोज़ीशन आहे ख़ामोश तरीक़े सां हिकिड़ो जीअं 2008 2013 जी हुकूमत दौरान कानून साज़ी कई वई हुई या कुझु NSC कयो वियो, अरिड़हीं तरमीम करे जेके शयूं हुयूं उन्हनि खे सूबनि जे हवाले कयो वियो हुओ। ऐं आहिस्ता आहिस्ता करे मर्कज़ खे वटि जेके अख़्तियार हुआ उहे सूबनि ॾे विया। मर्कज़ जा अख़्तियार सूबनि ॾे वञण सां लामोला इस्टेब्लिशमेंट जो किरदारु जेको आहे उहो महदूद थियो हुयो। त उनखे बि वापसि पंहिंजी पोज़ीशन ते वठी वञणु कीअं वठी वञिजे, कहिड़े तरीक़े सां जीअं को तसादुम न थिए, टकराव न थिए, अदम इस्तेहकाम न अचे, पर हालतूं जेके आहिनि उहे बहितर थियनि। सो इहे समूरियूं शयूं मूंखे लॻे पियो त एजेंडा जो हिसो आहिनि। लॻे पियो छा बल्कि जेके सोर्सिस आहिनि मुंहिंजा ॿुधाइनि था त उनते ई डिस्कशन थियणो हुयो ऐं इन लाइ मुलाक़ातुनि जी जेको आहे उहा प्लानिंग कई वई हुई। हाणे छाकाणि त दुबई में आहे मामिलो, उनजे करे ऑफ द रिकॉर्ड शयूं जेके आहिनि उहे त खोड़ थियूं हूंदियूं। ऑन रिकॉर्ड मूंखे का शइ उन वक़्तु नज़र न ईंदी जेतिरे ताईं मामिलो दुबई खां निकिरी आहे इस्लामाबाद अचे या कराची या लाहौर या वरी लंडन, उन वक़्तु ताईं शयूं साम्हूं शायदि न अचनि। सही। अच्छा इमदाद साहब, जीअं बिल्कुलु अवां 2006 जो ज़िक्र कयो पिया हुआ मिसाक जमहूरियत ते थी, जेके ईअं जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं त जेके नौजवान उन हाणे नौजवान आहिनि तंहिं ज़माने में 2006 में 3-4 सालनि जा हूंदा, शायदि उनखे ख़बर बि न हुजे त मिसाक जमहूरियत जा 34 नुक़्ता कहिड़ा हुआ, उनजी इम्पॉर्टेंस केतिरी आहे पाकिस्तान जी सियासत जे हवाले सां, जमहूरियत जी मज़बूती जे हवाले सां, ऐं ख़ासि तौर ते वरी PTI जेको उनखे रंग ॾिनो मुक मुकाव जी सियासत आहे, ॿियो टियों एॾे हिकिड़े अहम मुआदे खे दस्तावेज़ खे उन्हनि हिकिड़ो तकरारी ठाहिण जी भरपूर कोशिशि कई। सो अव्हां असांजे ॾिसंदड़नि खे सम्झाए थो मिसाक जमहूरियत जी पाकिस्तान जहिड़े मुल्क खे छो ज़रूरत आहे, उनजी अहमियत केतिरी आहे, जेके 34 नुक़्ता हुआ या हाणे जेकॾहिं पार्ट 2 थो अचे त उन में कहिड़ा ॿिया नवां जेके मामला हूंदा उहे शामिल कया वेंदा सर? ॾिसो, जॾहिं मिसाक जमहूरियत थियो हुयो त उन वक़्तु या उन खां अॻु में या जंहिं पस मंज़र में मिसाक जमहूरियत जी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद ज़रूरत महसूसु कई हुई, उहा इहा हुई त 88 में पाकिस्तान में जमहूरियत बहाल इलेक्शन थियूं जालक जे हादसे खां पोइ। उन चूंडुनि में IGI खे ठाहियो वियो, फौजी मुदाख़लत जे ज़रिए हिकु नई पार्टी ठाहिण जी कोशिशि कई वई, बल्कि ठाही वई। पोइ मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी हुकूमत 18 महीननि में ख़तमु कई वई। उन खां पोइ चूंडूं थियूं, नवाज़ शरीफ़ साहिब वज़ीर आज़म थिया, त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद उन्हनि जे ख़िलाफ़ तहरीक शुरू कई, नवाज़ शरीफ़ जी हुकूमत ख़तमु थी वई। वरी मोहतरमा जी हुकूमत 93 में आई, उनजे ख़िलाफ़ नवाज़ शरीफ़ तहरीक शुरू कई, उहा हुकूमत 97 में महिलाती साज़िशुनि जे ज़रिए ख़तमु कई वई। नवाज़ शरीफ़ साहिब जी हुकूमत आई, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो उनजे ख़िलाफ़ तहरीक शुरू कई, इतिहाद थिया ऐं 99 में लॻी मार्शल लॉ। सो इहो हिकिड़ो तजुर्बो हुयो उन्हनि जे साम्हूं। असां हिक ॿिए सां विढ़ंदा रहूं पिया, इस्टेब्लिशमेंट जे हथां इस्तेमालु थियूं पिया, बजाए हिन जे इस्टेब्लिशमेंट जे हथां इस्तेमालु थीजे असां ज़िम्मेदार अपोज़िशन ऐं ज़िम्मेदार हुकूमत जो किरदारु छो न अदा कयूं। नवाज़ शरीफ़ जी हुकूमत ईंदे पीपुल्स पार्टी सॼी लीडरशिप जेलनि में, पीपुल्स पार्टी हुकूमत अचे थी नवाज़ शरीफ़ साहिब रोडनि ते। सो इहो हिकिड़ो हुयो त भई इन खां बचिजे ऐं जेके तजुर्बा हुया उनमें अरिड़हीं तरमीम पंहिंजो 8/2 वारो जेको अख़्तियार हुयो सदर हर असेंबली खे घर मोकिले छॾियो पिए, त उहो फिर मुशर्रफ नवाज़ शरीफ़ जे दौर में उहो ख़तमु कयो वियो, वरी मुशर्रफ अची हुनखे वापसि बहाल कयो। सो जेको तजुर्बा हुआ त जेके महिलाती साज़िशूं हुयूं सियासतदान हुनजो हिसो न थियूं। का बि पॉलिटिकल पार्टी जेका मिसाक जमहूरियत ते जिन्हनि दस्तख़त कया उन्हनि मां का बि पार्टी जेका आहे उहा पंहिंजो फ़ौज ॾांहुं इक़्तिदार लाइ न ॾिसे, बल्कि अवामी जदोजहद जे ज़रिए पंहिंजो इक़्तिदार में अचे, पार्लियामेंट खे सुप्रीम कयो वञे,
अख़्तियार पार्लियामेंट वटि हुजनि। ISI जो किरदारु जेको आहे उहो डिटरमिन कयो वियो। नैब जो इदारो ख़तमु थियणो हुयो उन में, त नैब पॉलिटिकल इंजीनियरिंग लाइ इस्तेमालु थो थिए, उनखे ख़तमु कयो वञे। फॉरेन पॉलिसी जा अख़्तियार जेके मामला हुया उहे उन में हुया। उन खां सवाइ फ़ौज जी बजट जेका आहे, दिफ़ाई बजट, उहा पार्लियामेंट में पेश जेको आहे उहा उन्हनि ते बहस कयो वञे, उनखे पेश कयो वञे। मां ॾिठो हूंदो जॾहिं पीपुल्स पार्टी जी हुकूमत 2008 में आई हुई त उन वक़्तु हिकु दफ़ो फ़ौज जी बजट जेका आहे उहा बाक़ाइदा पार्लियामेंट में ज़ेरे बहस आई हुई। ऐं उन खां पोइ क़ौमी सलामती कमेटी जेका पार्लियामेंट जी उहा उनजो हुयो त उहा ठाही वञे, जेका हाणे हिन वक़्तु फंक्शनल आहे। त इन क़िस्म जी जाम सारी शयूं हुयूं हुन में। ऐं उन में जेके शयूं रहिजी वयूं हुयूं, नवाज़ शरीफ़ साहिबु नैब ख़तमु करणु न ॾिनो हुयो, उन ते एतिराज़ु कयो। उन खां सवाइ जेको ISI जो किरदारु हुयो, उनखे जॾहिं वज़ारत दाख़िला जे मातहत करण जो नोटिफिकेशन थियो त उनजी नवाज़ शरीफ़ मुखालफ़त कई हुई। ऐं कुझु ॿियूं शयूं हुयूं इहा जीअं मूं गुज़ारिश कई अॻु में, त जजिस जो जेका अपॉइंटमेंट आहे पार्लियामेंट जे ज़रिए उनजी नवाज़ शरीफ़ साहिबु मुखालफ़त कई हुई इफ्तिख़ार चौधरी साहिब जी मोहबत जे करे, त उनजो नुक़सानु नवाज़ शरीफ़ साहिब खे पीपुल्स पार्टी जी निस्बत वधीक थियो हुयो। ॿी हुन में हिकिड़ी शइ हुई त जेको मुशर्रफ टियों दफ़ो वज़ीर आज़म थियण ते पाबंदी लॻाई हुई 17वीं तरमीम में, उहा पाबंदी ख़तमु करण जो उन में हुयो। मिसाक़ जमहूरियत में उहा ख़तमु कई वेंदी। मोहतरमा त शहीद थी वियूं, पर नवाज़ शरीफ़ साहिब त ज़ाहिर उहे हुया पंहिंजो हयात अञा जी हयाती आहिनि, अञा उन्हनि खे ज़िंदगी ॾिए। पर उन वक़्तु नवाज़ शरीफ़ साहिब खे उनजो फ़ाइदो हुयो, पर बावजूदि इन जे मोहतरमा शहीद थी वियूं त पीपुल्स पार्टी खे उन शिक जो को फ़ाइदो न पिए थियो। पर उन बावजूदि उहा शिक जेका आहे उहा ख़तमु कई वई त टियों भेरो जेको आहे को बि शख़्स टियों भेरो वज़ीर आज़म थी सघे थो। इहे शयूं हुयूं, काफ़ी सारियूं ॿियूं शयूं हुयूं, पर उन में जेके रहिजी वियूं जीअं मूं गुज़ारिश कई उन्हनि लाइ इहो तइ थियो त उन्हनि शयुनि खे वापसि हाणे कानून साज़ी कई वञे। ऐं कुझु शयूं अॼु जी हालतुनि मुताबिक़, हाणे जेके नई हालतूं आहिनि उन्हनि मुताबिक़ जिन शयुनि जी ज़रूरत आहे उन तरफ़ एक्सटेंशन कजे मिसाक़ जमहूरियत जी, या नो मिसाक़ जमहूरियत कजे, मिसाक़ मईशत कजे, पोइ उन में वधीक पार्टियुनि खे बि शामिलु कजे, ANP खे शामिलु कजे, JUI खे शामिलु कजे, जमात इस्लामी सां ॻाल्हाइजे, ॿियूं जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, कॉन्फ्रेंस पार्टीज़ आहिनि, उन्हनि सभिनी खे गॾु विहारे हिकिड़ो नेशनल जेको डायलॉग करे उन खां पोइ हिकिड़ो मिसाक़ साम्हूं आंदो वञे ऐं उन ते सभु जेको आहे उहो सयूं कनि। सिग्नेटरी थीनि त जीअं पाकिस्तान जी सियासतदाननि जे हथ में हुजे, पार्लियामेंट सुप्रीम हुजे, को इदारो पार्लियामेंट खे डिक्टेट न करे, सिविल बालादस्ती हुजे। इन क़िस्म जी शयूं जेके आहिनि उहे मुसलसल जेको आहे मुस्लिम लीग नून पीपुल्स पार्टी जे विच में ज़ेरे बहस रहियूं। इहो शयूं जेके आहिनि मुमकिन तौर ते साम्हूं अची सघनि थियूं। सही। ऐं इहो जेकर थी थो वञे त ॾाढो हिकिड़ो ज़बरदस्तु हूंदो। हिकिड़ो त थी वञे, ॿीहर जंहिं मां ॿुधाए पिया त वरी उन ते अमल बि थिए, वरी पोइ ज़ाहिर धुरियूं उन खां हटी थियूं वञनि ऐं उन जी तमामु घणी अहमियत आहे। गॾोगॾु इहो बि मामला डिस्कस हेठि आहिनि जेके इतला आहिनि, जीअं अव्हां बि पंहिंजे विलाग में चयो त ईंदड़ जेका सदारती चूंड हूंदी उनजी बि अहमियत आहे। निगरान सेटअप जा मामला जेके आहिनि हींअर खां ई डिस्कस हेठि अचनि पिया त केरु केरु वज़ारतुनि में हूंदा, वफ़ाक़ी वज़ीर केरु थींदा, वज़ीर आज़म केरु थींदो, इन्हनि ते बि का थी आहे। ऐं ईंदड़ इलेक्शन जे हवाले सां बि चयो पियो त का सीट एडजस्टमेंट, या जीअं हिकिड़े वॾे TV चैनल इहे ख़बरूं हलाइणु शुरू कयूं त पीपुल्स पार्टी पंजाब में सीटूं घुरी वरितियूं आहिनि नवाज़ लीग खां। ॾिसो, इन क़िस्म जी का शइ न आहे सीटूं घुरण वारी, इहो बिल्कुलु इन ख़बर जी बेबुनियाद ख़बर आहे। पीपुल्स पार्टी जी पंहिंजी अंडरस्टैंडिंग आहे। पीपुल्स पार्टी उन सूरत में जेकॾहिं इमरान ख़ान पंजाब में पंहिंजे कदकाठ सां बीठा हुजनि हा, PTI पंहिंजो हुजे हा इलेक्शन में, त पोइ सभु इहा ॻाल्हि सम्झ में अचे पई। हिन वक़्तु पीपुल्स पार्टी कोशिशि करे पई एंटी नवाज़ वोट खे अट्रैक्ट करे, उनखे पाण ॾांहुं अची करे उन लाइ पीपुल्स पार्टी मुस्लिम लीग नून सां पंजाब में पंहिंजो पाण खे डिस्टेंस शो कराईंदी। असां नून लीग सां गॾु न आहियूं, असां हिकिड़े अहम जेको आहे एजेंडा, क़ौमी एजेंडा आहे, उन तहत असां हिकु आहियूं, पर पंहिंजी सियासत जेका आहे उन में असां गॾु न आहियूं, गम न आहियूं थिया। सो उन लाइ पीपुल्स पार्टीअ खे जेको आहे उहो पीपुल्स पार्टीअ खे जेको आहे उन में जो सीटूं घुरण वारो जेको मामिलो आहे उहो मूंखे नज़र नथो अचे, ठीकु नथो लॻे त को पीपुल्स पार्टी सीटूं घुरियूं हूंदियूं। हा, सीट एडजस्टमेंट जो मामिलो जेको आहे उहो को कुझु हंधनि ते ज़ेरे बहस हुयो त जिते 200 वोटनि जे फ़र्क़ु ते जेकॾहिं को टियों माण्हू धक करे उहो सीट न कढी वञे त उते हिक ॿिए सां सीट एडजस्टमेंट कजे। ॿी शइ जेका इम्पोर्टेंट आहे जेका उहा इहा आहे त इलेक्शन खां पहिरीं ऐं इलेक्शन खां पोइ जो सिनारियो डिस्कस कजे त जेकॾहिं का बि पॉलिटिकल पार्टी कंहिं पोज़ीशन में अचे थी चूंडूं खटे त उनखे फैसिलिटेट कजे, बजाए हिनजे जो उनखे तोड़ फोड़ कजे उन पार्टीअ जी
या महिलाती साज़िशूं कजनि, उन लाइ पहिरियों अंडरस्टैंडिंग तइ करे छॾनि त फर्स्ट कयो पीपुल्स पार्टी खां मुस्लिम लीग नून 10 सीटूं या 15 सीटूं वधीक खणी वञे थी, पर पीपुल्स पार्टी ॿियनि इतिहादियुनि खे मिलाए हुकूमत ठाहिण जी पोज़ीशन में अची वञे थी, त उन सूरत में छा कजे? उन सूरत में इहो जेको आहे अंडरस्टैंडिंग आहे त भई उन सूरत में मुस्लिम लीग नून खे हुकूमत ठाहिण जो हक़ ॾिजे, या पीपुल्स पार्टी जेकॾहिं 2-4 सीटूं वधीक खणी थी वञे त पोइ पहिरियों पीपुल्स पार्टीअ जो हुजे त उहा जोड़ तोड़ करे उहा पंहिंजी हुकूमत ठाहे। सो इन क़िस्म जूं शयूं जेके आहिनि उहे ज़रूरु जेको डिस्कशन में आहिनि त जीअं अंडरस्टैंडिंग थिए ऐं पोइ कंहिं टीह धुर खे इलेक्शन खां पोइ साज़बाज़ करण ऐं साज़िश करण जो मौक़ो न मिले। सही, त मतिलबु इहो असीं सम्झी सघूं था त हाणे जेके मुलाक़ातूं थियनि पियूं ऐं उन्हनि में इहे मामला तइ थियणु वञनि पिया त जीअं माज़ी में न ॾिसूं था त पॉलिटिकल पार्टियूं टीं धुर जे हथां इस्तेमालु बि थींदियूं रहियूं आहिनि, पोइ मेमो गेट हुजे, अदलिया जी बहाली जी तहरीक हुजे, जीअं अव्हां बि चयो पिया त बलूचिस्तान में हुकूमत जो ख़ात्मो हुजे, सेनेट जे चेयरमैन जी चूंड हुजे। सो हाणे हिननि में इहो इतफ़ाक़ पियो थिए त अहिड़ी का साज़िश हिक ॿिए जे ख़िलाफ़ बि न कबी ऐं अहिड़ो को क़दम न खयो वेंदो जंहिंसां को टीं पार्टी खे मुदाख़लत जो मौक़ो मिली वञे, पंहिंजा मामला पाण तइ कंदासीं। बिल्कुलु बिल्कुलु इन क़िस्म जूं शयूं थियनि पियूं, छाकाणि त ॿिन्ही पॉलिटिकल पार्टीज़ जेके तजुर्बा आहिनि उन्हनि सदाईं पंहिंजे तजुर्बनि मां सिखी अॻिते वधियूं आहिनि। मीसा की जमहूरियत उनजी हिकिड़ी मिसाल आहे। उन खां पोइ ॾिसो त 2008 खां 2013 ताईं मुस्लिम लीग नून पीपुल्स पार्टी जी हुकूमत बावजूदि मेमो गेट आयो, नवाज़ शरीफ़ साहिबु हलिया विया पंहिंजो सुप्रीम कोर्ट में, पर हुकूमत केराइण जी जॾहिं मौक़ो आयो त नवाज़ शरीफ़ साहिबु हुकूमत न केराई हुई। साॻियो 2014 में इमरान ख़ान साहिबु धरनो वेही रहिया हुआ, खुर्शीद शाह तजवीज़ ॾिनी पार्लियामेंट गॾियल इजलास को ठाहिण जे, पीपल्स पार्टी वारा बीह रहिया हिननि सां गॾु। बिल्कुलु बिल्कुलु, त इन क़िस्म जी सूरत हाल जेकॾहिं थिए थी त उन सूरत हाल में गॾु बीहे थो। उन्हनि सिखियो आहे माज़ीअ में, ऐं हाणे जेका नई सूरत हाल इवॉल्व थी इमरान ख़ान खे पाकिस्तान जी सियासत में आणण खां पोइ, त उन खां पोइ जेके नयूं तक़ाज़ाऊं आहिनि उन्हनि मुताबिक़ कीअं हलिजे, इहे सॼियूं शयूं जेके आहिनि ऐं कीअं जेको आहे नई अंडरस्टैंडिंग कजे, उहे सॼियूं शयूं जेके आहिनि उहे जेको आहे करे अॻिते वधंदियूं पॉलिटिकल पार्टीज़ तजुर्बनि जी बुनियाद ते। सही सर, आख़िर में अव्हां खां इहो बि सम्झंदासीं, कुझु सीनियर सहाफ़ियुनि जी इहा बि राय आहे त मतां इलेक्शन बि वक़्त सिर न थिए ऐं जीअं हाणे पंजाब ऐं केपी में इलेक्शन मौजूदा हुकुमराननि न थियणु ॾिनो, ईअं कुझु धुरियूं जेके आहिनि मे बि सॼे मुल्क में इलेक्शन न थियणु ॾियनि ऐं कुझु हिकिड़ो ॿियो थी वञे, इन क़िस्म जा बि तजिया ऐं तबसरा हलनि पिया, यकीन नवां जी नज़र मां गुज़रिया हूंदा। सो इहा सूरत हाल कीअं आहे? इलेक्शन वाक़ई छा डिले थियण ॾांहुं वञे पई, का अहिड़ी कंडीशन आहे या जुड़ी सघे थी? मूंखे इलेक्शन वक़्त ते थींदियूं नज़र अचनि पियूं। उन में सिर्फ़ु हिकिड़ी शइ जेका आहे उहा आहे त 90 ॾींहं या 60 ॾींहं, ऐं जेकॾहिं असेंबली पंहिंजी मुदत पूरी करे टुटे थी त 60 ॾींहं, जेकॾहिं असेंबली अॻु में थोरी वञे थी त 90 ॾींहं। हाणे जेको मुंहिंजी इंफॉर्मेशन आहे उहा इहा आहे त असेंबली पंहिंजे वक़्त खां 2 या 4 ॾींहं अॻु थोरी वेंदी, त जीअं 90 ॾींहंनि में जेको आहे 90 ॾींहं मिली वञनि। उहे 90 ॾींहं नवाज़ शरीफ़ साहिब जी रिक्वायरमेंट आहे, उन्हनि खे पाकिस्तान वापसि अचिणो आहे, पंहिंजा मामला ठीक करणा आहिनि। ज़ाहिर आहे एतिरो अर्सो ॿाहिरि रहिया आहिनि, उन खां सवाइ उन्हनि जा कुझु लीगल मामला आहिनि, उहे हूंदा। सो 90 ॾींहं मूंखे लॻे पियो, यानी नवंबर में मिड ऑफ नवंबर में चूंडूं मूंखे थी नज़र अचनि पियूं। कंहिं बि पॉलिटिकल पार्टी जी ख़्वाहिश न आहे त कुझु चूंडूं जेको आहे उहे डिले कजनि, घणो अॻिते खणी वञजनि। किथे कंहिंजे दिलि में शायदि इहा ख़्वाहिश हुई, पर उन्हनि खे हालतूं जेके आहिनि उहे उन्हनि मजबूर कयो आहे त न, चूंडूं वक़्तु थियण सां ई सभिनी जो फ़ाइदो आहे, चाहे उहा एस्टेब्लिशमेंट हुजे, चाहे उहे सियासी धुरियूं हुजनि, ऐं सभ खां वॾो फ़ाइदो मुल्क जो ई आहे। जेसि ताईं फ्रेश मैंडेट सां हुकूमत अची मामला नथी ॾिसे, आलमी बिरादरीअ सां जेके मॉनिटरिंग फोरम आहिनि पंहिंजो IMF वग़ैरह, उन्हनि सां उहो फ्रेश मैंडेट सां अची नथो ॻाल्हाइजे, तेसिताईं पाकिस्तान जा बहरान जेके आहिनि उहे हल न थींदा, बल्कि वधीक संगीन थींदा। सो उनजे करे जेका मालूमात बि आहे, जेको तजियो बि आहे, हालतूं बि आहिनि, उहे ॿुधाइनि थियूं त चूंडूं वक़्त ते ई थींदियूं। उन खां पोइ ॾिसो मार्च में सेनेट जी चूंड थियणी आहे। सेनेट जेको आहे उहो इनकम्पलीट रखणु मुंहिंजो ख़्याल आहे आइनी तौर ते मुमकिन न आहे। उनजे करे मार्च खां अॻु में हर सूरत इलेक्टोरल कॉलेज, यानी फरवरीअ में हर सूरत इलेक्टोरल कॉलेज मौजूदु खपे। त जेकॾहिं नवंबर में चूंडूं न कराए, पोइ जनवरी में कराइण, वधि में वधि एतिरो अॻिते वञी सघिजे थो दिसंबर में कराइण। सो उनजे करे जेका अंडरस्टैंडिंग थी आहे उहा इहा आहे त मैक्सिमम नवंबर में चूंडूं कराइजनि, अॻिते खणी वञी वधीक बहरान खे संगीन न कजे। सही, तमामु घणी महिरबानी इमदाद सूमर साहिबु, अव्हां असांखे वक़्तु ॾिनो। सो नज़ीर इमदाद सूमर साहिब जी राय अव्हां जे साम्हूं आहे, ऐं जेके मुलाक़ातूं दुबई में पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जी क़यादत विच में थियूं आहिनि, उन में घणे भाङे ॿुधाए पियूं आहिनि त पाकिस्तान जी सियासत ई यकीनन गौर हेठि आई, मईशत गौर हेठि आई, ऐं फ्यूचर जा जेके मामला आहिनि उन्हनि खे कीअं तइ कजे, ऐं इहे ॻाल्हियूं थियनि पियूं त मीसा के जमहूरियत पार्ट 2
ते कमु हले पियो ऐं जेकॾहिं उहो थी थो वञे ऐं उन ते अमल बि थिए थो त यकीनन उहो हिन मुल्क जे लाइ, जमहूरियत जे लाइ, मुल्क जे माण्हुनि जे लाइ बहितर हूंदो। ऐं पहिरीं 2006 में इहा हिकिड़ी ज़बरदस्त क़िस्म जी कोशिशि थी हुई, पर उन ते धुरियुनि पाण ई अमल कोन कयो। उनखां पोइ वरी PTI जहिड़ी पार्टी खे मैदान में लाथो वियो, जंहिं हिकिड़ी बिल्कुलु प्रोपेगेंडा भरपूर अंदाज़ सां प्रोपेगेंडा मुहिम हलाई मीसा खे जमहूरियत जे लाइ। उन्हनि मुख मुखाव जो नालो ॾिनो ऐं ॿियो टियों, ऐं पोइ नेठि माण्हू जेके आहिनि उनखां बदज़न शुरू थियण थिया। पर यादि रखणु खपे त जेकॾहिं अहिड़ी का बि शइ थिए थी ऐं पॉलिटिकल पार्टियुनि विच में विछा वधनि था त उनजो फ़ाइदो वरी बि का टीं धुर खणे थी ऐं उनजा नतीजा पोइ सभिनी खे भोगणा पवनि था। सो हींअर जेके कोशिशूं थियनि थियूं, ईंदड़ ॾींहंनि में इहे मामला काफ़ी हद ताईं चिटा थींदा त पाण हुते ॻाल्हाईंदासीं। बहरहाल ही जेके मामला आहिनि ऐं जेका करंट पॉलिटिकल सिचुएशन आहे, सुप्रीम कोर्ट में ॿुधणी बि हले पई फ़ौजी अदालतुनि जे हवाले सां, उहे मामला बि डिस्कस हेठि ईंदा अॼु जे प्रोग्राम में। पर हिते वक़्तु थिए पियो मुख़्तसर ब्रेक जो, असीं ब्रेक वठंदासीं, वापसि ईंदासीं, उन ते वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं।